पंजाब में ईंदड़ हाणोकी ॿोॾुनि सबबि हर तरफ़ उहा ई ॻाल्हि आहे त अगरि डेम ठहियलु हुजे हा त अहिड़ी तबाही न थिए हा। सोशल मीडिया त असुल मैदान जंग बणियल आहे, पर सच ॼाणण लाइ असांखे जज़्बात खां हटी करे जाग्राफी ऐं ज़मीनी हक़ीक़तूं बि ॾिसणियूं पवंदियूं। हाणे सभ खां पहिरियां अचूं था दरिया रावी ऐं सतलज ते। ही ॿई दरिया इंडस वाटर ट्रीटी तहत इंडिया जे हिसे में आहे। उहा ई वजह आहे जंहिं करे पाकिस्तान उन्हनि ते वॾा डेम नथो ठाहे सघे, छो त दरिया इंडिया जा हुजण सबबि घणो तणो पाणी पाण ई रोके रखंदो आहे ऐं असां वटि सिर्फ़ु सावण जे महीने में मींहं जो पाणी छॾींदो आहे, जंहिं करे असां वटि वॾी तबाही थींदी रहंदी आहे। हाणे अचूं था चनाब दरिया ते। ही दरिया असांजो ज़रूरु आहे, पर हक़ीक़त उहा आहे त मैदानी इलाइक़नि में डेम ठाहिणु मुमकिन ई न आहे हूंदो। उन लाइ सिर्फ़ु कश्मीर जा जबल आहिनि जिते डेम ठही सघे थो, पर उते इंडिया पहिरियां खां ई डेम ठाहियो वेठो आहे। उन करे असां वटि पाणी जमा करण लाइ के ॿिया ऑप्शन ई नथा रहनि। उते सवाल उहो आहे त पोइ आख़िर उन शइ जो हल छा आहे? उन ते पाणी माहिरनि जो चवणु आहे त उन जो हल सिर्फ़ु उहो आहे त दरियाहनि जी भरिसां मज़बूत बंद ठाहे वॾा खूह खोटे उन्हनि में पाणी छॾियो वञे त जीअं ज़ेरे ज़मीन पाणी जी सतह मथे थिए। पर अफ़सोस सां उहो चवणो थो पवे त वफ़ाक़ सॼो साल सिंध खे सुकाइण सां गॾु साल जे आख़िर में ॿोड़ण जो कसम खयो वेठो आहे। ऐं साॻी ई साइकोलॉजी पंजाब जे माण्हू जी बि थी वई आहे, जेको ताज़ो ई दरिया रावी ऐं सतलज जे पाणी सां ॿुॾण जे ॾोह में अॼु बि रिंगट उहो लाहियो वेठो आहे त डेम ठाहियो पर सिंधूअ ते।